इन वीडियो में असां तव्हांखे बहिरम बरी जे मेले जे बाबति ॿुधाईंदासीं जेको हिन वक़्तु सांगड़ में हली रहियो आहे। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। अचो त वीडियो शुरू कयूं था। बहिरम बेरी जी दरगाह ज़िले सांगड़ अंदरि मौजूदु आहे, जंहिंजो हिन वक़्तु उर्स ज़िले सांगड़ अंदरि पीरूमल वेझो हली रहियो आहे। बहिरम बेरी जो ही उर्स 303 आहे। हिन मेले खे बि सिंध जे ॿियनि मेलनि वांगुरु सजायो वियो आहे, जंहिंमें उठनि जी रेस, ढगनि जी ड्रोड़ ऐं घोड़नि जी रेस हली रही आहे। हिन मेले में ॿारनि लाइ झूला वग़ैरह बि आयल आहिनि। शॉपिंग जूं ऐं मिठाई जूं बाज़ारूं बि आहिनि। रवायत मूजिबि बहिरम बेरी नाले वारो चोर हुयो, जंहिं संदन भिटाई साहब जी तलक़ीन ते ॾोह छॾियईं। उन खां बाद भिटाई साहब बरी शेर जो लक़ब ॾिनो। बहिरम बरी जे मेले जी ख़ासि ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त इन ते 50 फुट काठियुनि जो मीनार ठाहियो वञे थो। उते हज़ारनि जी तादाद में माण्हू इकट्ठा थियनि था ऐं उन खे बाद में साड़ियो वञे थो, जलायो वञे थो, उन जो मच ॿारियो वञे थो। मेले जो इफ़्तिताह इन मच सां थिए थो ऐं इन मच जी छार कई अक़ीदतमंद खणी था वञनि ऐं बीमारनि खे ॾियनि था। इन मच जी ख़ासि तहरीरी तारीख़ त नथी मिले, लेकिन माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि त बहिरम बेरी मच कचहरी जो शौक़ीन हुयो। हर राति मच कचहरी संदन वटि थींदी हुई। इन करे हर साल अक़ीदतमंद मेले जो इफ़्तिताह मच कचहरी सां शुरू करनि था। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। असां रोज़ानी जी बुनियाद ते का न का दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।